ओम साईं राम। इहा साईं बाबा जी लीला साईं लीला मैगज़िन 1956 में ॾिनी वई आहे। हिकु शोलापुर जी लेडी जेका विधवा हुई, हुनखे हिकिड़ो ई पुटु हो जेको 11हें दर्जे जो एग्ज़ाम ॾियण वारो। उन टाइम ते 11हें दर्जे खे SSC चवंदा हुआ। जीअं ई एग्ज़ाम जो वक़्तु वेझो अचे थो त एग्ज़ाम खां हफ़्तो खनि पहिरीं छोकिरे खे तिखो बुख़ार थो थिए। उहो बुख़ार 3-4 ॾींहं हले थो, पर बुख़ार जे करे उनखे शरीर जो उनजो हेठियों पोर्शन साणो थो थी वञे, उनखे पोलियो थी थो पए करे। उहो माई जाम इलाज थी कराए, जाम डॉक्टर वटि वञे थी, हकीम वटि वञे थी, वैद्यनि वटि वञे थी, पर उनखे को फ़ाइदो ॾिसणु नथो अचे। वीचारी जाम मुंझी थी पए। उन वक़्त ते हिकिड़ो साईं डिवोटी हिन वटि अचेसि थो, चएसि थो हाणे तो सभु रस्ता करे ॾिठा, मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि मञ, हिनखे शिरडी वठी वञ, हिनखे बाबा जे समाधि जो दर्शन कराए, मथां साईं थिए कंहिं मिरेकल थी वञे करे। हिनखे बि इहा ॻाल्हि सम्झ में अचे थी ऐं ॿई माउ ऐं पुटु शोलापुर मां शिरडी लाइ रेडी थी करे अचनि था। जीअं ई शिरडी पहुचनि था, मां तयारु थी करे पुट खे चए थी हल असां दर्शन करे अचूं। त पुटु थोरो शर्माए थो, थोरो घबराए थो, चए तूं कीअं समाधि मंदर में वठी वेंदीअं, मां पट ते घिसींदो हलंदुसि, सभु माण्हू ॾिसंदा, मूंखे जाम ख़राबु थो लॻे, तूं दर्शन करे अचु। मां हिते ई भक्ति भवन करे उनखे उन टाइम ते चवंदा हुआ, ऐं उहो समाधि मंदर जे पासे में ई रूम ॾींदा हुआ रहण जे लाइ। त उते हू रूम में ई वेठो रहियो ऐं हीअ जेका लेडी हुई उहा पहिरें ॾींहुं दर्शन करे आई। सुबुह जो बि वेंदी हुई, शाम जो बि दर्शन करण लाइ वेंदी हुई ऐं बाबा खे जाम प्रार्थनाऊं कंदी हुई त बाबा मुंहिंजो इहो संकट दूर कर, मूंखे मुंहिंजे पुट जो इहो आसरो आहे, महिरबानी करे मुंहिंजो इहो दुख दूर कर करे। पहिरियों ॾींहुं थियो, ॿियो ॾींहुं थियो, 3 ॾींहं थियो, चौथे ॾींहुं हिन जे वापसि वञण जो टाइम आयो। त चौथे ॾींहुं जॾहिं सुबुह जो वई, बाबा खे पेरे पई, समाधि ते सर झुकायईं ऐं इन खां रोअण बंदि ई न थिए करे। चई बाबा हाणे मां वञा थी, हाणे सभु तुंहिंजे आसरे ते अथई, तूं ई को मिरेकल ॾेखार। ईअं करे जीअं ई पेरे पई करे मुड़ी ॾिसे थी, मुड़ी करे वञण लाइ वञे थी, त साम्हूं ॾिसे थी त थंबे जे पासे में हिन जो पुटु बीठो आहे। हुनखे ॾिसी जाम वाइड़ी थी वञे, चए थी भई तूं हिते कीअं पहुतई करे। चएसि मां पोइ थो ॿुधाए, हाणे मुंहिंजो हथु पकड़ ऐं मूंखे तूं समाधि तरफ़ वठी वञ त मां पेरे पवां करे। चएसि ठीकु आहे। ॾाढी ख़ुशि थी थिए पुट खे ॾिसी करे, समाधि ते वठी थी वञे, पुट खे मथो टेकाए थी, पोइ हुनखे आस्ते 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 हथु पकिड़े करे हुनखे रूम जी तरफ़ वठी थी अचे। रूम में जॾहिं ॿई वेहनि था त हिन जो पुटु चए थो मम्मी तूं जॾहिं वई आहे, पापा पाण मूं वटि आया, चई अॼु चोथों ॾींहुं आहे, अॼु तूं वापसि वञिणो आहे, मुंहिंजे समाधि जो दर्शन न कंदे, पंहिंजे हथ सां मूंखे वठी आया, मूंखे थंबे सां बीहारियऊं ऐं पाण हली करे वञी हुन मूर्ति जेके ते वेही रहिया। माई जाम ख़ुशि थी वेही करे। भई उहो आस्ते आस्ते करे हले पियो, जॾहिं घर पहुची करे 15 महीने में पूरो ठीकु थी वियो करे ऐं माई जी अरदास क़बूल पई। चओ ओम साईं राम, ओम साईं राम, ओम साईं राम।